अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल करियूं था दाबिची बंबोर खां। सिंध जी तारीख़ी माॻ बंबोर जी सरज़मीन ते लैंड माफ़िया पारां ग़ैर क़ानूनी तौर ते थियल कब्ज़ा ख़ाली कराया वेंदा। कंहिंखे तारीख़ी माॻ ते कब्ज़नि जी इजाज़त न ॾिबी। सक़ाफ़त खाते जो वज़ीर सैयद सरदार शाह। ख़बर मूजिबि सक़ाफ़त जे वज़ीर सरदार शाह जो सिंध जे तारीख़ी माॻ बंबोर जो दौरो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अटालियन टीम पहुची करे वधीक तारीख़ी माॻ ते तहक़ीक़ कंदे हिकु सवाल जे जवाब में चयो त तारीख़ी माॻ धरती धड़ियुनि जी मिल्कियत आहे। इन ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करण जी इजाज़त न ॾिबी। ग़ैर क़ानूनी तौर ते थियल कब्ज़नि जे लाइ DC ठट्टो खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। जल्द खां जल्द कार्रवाई करे कब्ज़े ख़ाली कराया वेंदा। इन खां पहिरीं सिंध कल्चर फर्म पारां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे जनम ॾियारे जे हवाले सां सिंध जे तारीख़ी माॻ बंबोर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी 340 जनम ॾींहं जो केक काटियो वियो। इन मौक़े ते सिंध कल्चर फर्म जे अॻुवाण सादिक लाखो, PP अॻुवाण फ़कीर नबी बख़्श बलोच, नाना हौस ख़ान कलमती बलोच, इमरान जोखियो, गुलाब जोखियो, कादिर समूह, शहरियार खटक, मुर्तज़ा चांडियो, अली मुस्तफ़ा पंवर ऐं ॿियनि शिरकत कई। हिते वाज़े तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बंबोर जी 640 एकड़ ज़मीन ते कब्ज़नि ख़िलाफ़ दाबिती प्रेस क्लब पारां मुसलसल ख़बरूं हाराइण खां पोयां सक़ाफ़त ऐं सियाहत जे मिनिस्टर जो नोटिस ऐं DC ठट्टो खे अहकामात जारी। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबिची।